तालियों की गूंज में सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी इमाम सैयद ज़ैन शाह की गुजारिश है तो चलो सब मुखातिब थी सैयद ज़ैन शाह मेहरबानी करे क्या जगह दोस्त हो भाई सिंध एक्शन कमेटी के सभी पार्टियों जीएसएम माज अवामी तहरीक अवामी जमहूरी पार्टी सिंध तरक्की पसंद पार्टी जीएसएम कौमी माज पोरियत माज जीएसएम कौमी पार्टी सभी साथ अगवाणन कौमी कारकुनन शहर बागयूर आवाम अस्सलाम वालेकुम जीएसएम अजो इतजाज मुल्क में थींदड़ नाइंसाफिन यकीनन मुल्क ते एस्टेब्लिशमेंट जो कब्जो इन वक्त ते एक तरफ सियासी मरकजी इत्तेहाद बलन पिया पीटीएम के नाले से यह गाल पई कई वने एस्टेब्लिशमेंट जो फौज जो जासूसी इदारन जो असांजे कब्जो यो खत्म कयो वने यकीनन यो मामलो अज जो ना है पर टिको हेतरन ॾाहकनि सालन जो छो त ए जेके माज़ीरा हुक्मरान जिनके सिधी तरह से वज़ारत उज़्मा मिली या ताकत में भाईवारी मिली ओए इन ही ज़रिए से चंदा पर अक्सर तो उनमें जेके जमायतों आहिनि करप्शन में पंहिंजी करप्शन बचाइण लाइ हक़ीक़ी जेके क़ौमी मसला आहिनि उन्हनि खां गिरफ़्तार कनि थियूं ख़ुसूसन सिंध में वफ़ाक़ी हुकूमत जेका पीटीआई जी इत्तेहादी हुकूमत सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत उन्हनि जे ताउन सां जेके पोयनि 10-12 साल खां आम तौर ते ख़ुसूसन इन 2.5 सालन में जेके सिंध दुश्मन तगड़ा मनसूबा थी रहा आहिनि उनके खिलाफ सिंध एक्शन कमेटी के तरफा असां ही अज डिवीजनल एहतजाज सखर में तव्हांजे शहर में आया आहियूं एक मसलो सिंध में धारियन की आबादकारी ख़ुसूसन इन वक्त ते कश्मीरन के सिंध के लाड़ में ज़मीनों उते आबादकारी उते ज़रई ज़मीन उन्हें आबाद करण जा मनसूबा सानिया के बंदोबस्त कया पिया वञनि इन के खिलाफ इनमें शामिल पाकिस्तान पीपल्स पार्टी पीटीआई हुकूमत सही तरह से मुलविस है जेके इन्हनि के अमली जामू पहिरां जी पर खेन पाकिस्तान पीपल्स पार्टी के याद हुजण घुर्जे 2012 में तव्हां इंतजामी तौर पे सिंध के विराइण जो असेंबली में बिल पास करायो पर हितां के हयूर आवाम तव्हांखे आवाम एहतजाजन ते अची हो तव्हांखे वापस करायो हिन वक्त में जेकर तव्हां कश्मीरन के या अफगानन के उते आबाद करने की कोशिश कंदो त न सिर्फ उहे आबाद न थींदा पर हिते तव्हांखे मजबूर कंदा त तव्हां ख़ुदि उहे फ़ैसिला पंहिंजा वापस वठंदो पर हितां जे ज़मीन जी जेका विकिरो धारियन के उते आबाद करणु ज़मीन जो विकिरो पोइ 14 सालनि खां वठी ख़ुसूसन मुख़्तलिफ़ स्कीमुनि में ज़ुल्फ़कार आबाद हुजे या ॿियूं स्कीमूं हुजनि जेके हज़ारे लखे एकड़नि में वापार कयो अथनि जेके नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो उन्हनि करप्शन के ज़ाहिर कयो उन्हनि इदारनि खां वो बैरिया टाउन खां या ॿियनि खां अरबा रुपया वापस उन्हनि ते हया पिया पर ज़रदारी एंड कंपनी उन्हनि ते पलिजी रहिया आहिनि मौजूदा असांजो वज़ीर आला उन्हनि जो फैसिलिटेटर रहियो आहे कि वो सिंध जूं ज़मीनूं धारियनि खे अलॉट कंदा पिया वञनि उन्हनि खे इनवाल कंदा पिया वञनि जो सिंध जा वसीला सिंध जा बेट न सबर सिंध बलोचिस्तान ते पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी नाले से वफाकी हुकूमत जो ठाहियल अथॉरिटी यानी असांजी धरती जे कीमती ज़मीन असांजे साहिली इलाके ते मरकज़ जो कब्ज़ो उनमें सिंध बलोचिस्तान जी
हुकूमतूं ॿई उन में शामिल आहिनि छो त जेको हितां जे माण्हुनि जे गुम करण जो जेको तरीक़ो माज़ीअ में पोइ ॿिनि ॾहाकनि खां थियो आहे उन में फैसिलिटेटर हितां जी पाकिस्तान पीपल्स पार्टी बलोचिस्तान जी सूबाई हुकूमतूं थियनि थियूं जेके हितां जा माण्हू गुम था थी वञनि ऐं हितां जा माण्हू गुम कोन था थियनि हितां जा क़ौमी कारकुन गुम था थियनि गयूर क़ौमपरस्त कारकुन गुम था थियनि उन्हनि खे गुम कराइनि था ऐं हितां जे क़ौमी तहरीकुनि खे मजबूर कनि था ऐं खोड़ असांजा क़ौमी तहरीक जा कारकुन जेकी ख़ौफ़ज़दा थी ऐं क़ौमी इदारा जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा कराईंदा उन्हनि खे मजबूर कंदा था अचनि क़ौमी तहरीक ते ऑपरेशन जारी आहे पर क़ौमी तहरीक जा गयूर ही जेके कारकुन आहिनि जेके अञा ताईं बि हिते मौजूदु आहिनि जेके तव्हांखे सिंध दुश्मन मनसूबा असांजो मुतालबो आहे त पीडा ऑर्डिनेंस ख़तमु कयो वञे ही सिंध असेंबली जी सिर्फ़ु असांखे करारदाद न खपे पर जेके आइलैंड्स जेके सिंध जा आहिनि उहे हिकिड़े बिल जे ज़रिए उन्हनि खे डिक्लेयर कयो वञे त ही रेवेन्यू बोर्ड जे हिसे जा आहिनि ऐं सिंध जे रेवेन्यू जा हिसा आहिनि छो त अॼु बि घणा चवंदा त ये सिंध की ज़मीन नहीं है ये वफाक की ज़मीन है ये पोर्ट कासिम की ज़मीन है उन करे ही जेको थींदो पियो रहे उन पीड़ा ऑर्डिनेंस ख़तमु कयो वञे असीं चीफ जस्टिस पाकिस्तान ख़ुसूसन सिंध जे चीफ जस्टिस शेख साहब खे चवंदासूं त ही जेको ज़मीनुनि जो जेको वापारु आहे इन ते कोर्ट जे ज़रिए पाबंदी हणे त इन्हनि जी अलॉटमेंट सिंध हुकूमत खे वक़्ती तौर ते बंदि कई वञे ऐं लैंड यूटिलाइज़ेशन जे डिपार्टमेंट खे जेको नाजाइज़ नमूने सां गैर मुल्कनि खे जेका अलॉटमेंट थिए पई इन जो दौर बंदि थिए उन करे हितां जो ही गयूर कारकुन थोरी तव्हांखे उहा हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि थोरी टिकी छितो तयारु थियो अॼु तव्हांजो ही जोश जज़्बो यकीनन सॼी सिंध लाइ उत्साह जो सबबु बणिबो पर इहा जिदोजहद हिकड़ीअ जी न आहे जीअं 6 महीना सिंध जे विरांगे जे ख़िलाफ़ 2012 में तव्हांजे क़ौमी तहरीक जे माण्हुनि आवाज़ उथारे उन्हनि फ़ैसिलनि खे वापसि करायो हिते आइलैंड अथॉरिटी जो वरी जेको सदारती ऑर्डिनेंस ईयर एक्सटेंशन न आई इन नमूने सां कश्मीरनि जी आबादकारी गैर मुल्की जे अफ़गाननि जी आबादकारी बंगालनि ऐं बिहारनि जी आबादकारी इन्हनि जी जेका सिंध हुकूमत ऐलानिया उनजी हिमायत करे थी उन्हनि खां इहा वापसि वठाइणी आहे हितां जा MPMNAs हितां जा MPMNAs क़ौमी गैरत खां वांझियल आहिनि उन करे क़ौमी असेंबली या सूबाई असेंबलीअ में या धारियुनि जी आबादकारी जे ख़िलाफ़ आवाज़ नथा उतारी उनजे करे तव्हां क़ौमी कारकुन जिते बि तव्हांखे मिलनि समाजी किथे गॾिजाणनि में मिलनि उते उन्हनि खां इहो सुवाल करियो त तव्हां हिते धारियुनि जी आबादकारी लाइ छा करियो था गैर मुल्कनि खे जेके ज़मीन अलॉट करियो था उन्हनि खे छा था करियो उन्हनि जो जित कित घेराव कंदो त पोइ ई ख़तमु थींदो उन करे इहा जिदोजहद जारी रहंदी तव्हांखे इहे मुबारकबाद ॾियूं था साफ़ी दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कयूं था त हिन आवाज़ खे प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया ते जॻह ॾियो त जीअं तव्हां बि पंहिंजो हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ अदा कयो त दोस्तो अस्सलाम वालेकुम जी महिरबानी